अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा सोड हाणे बिजार खान के मारींदो। छा बिजार खान हाणे साला जी भेण बानो के अगवा कंदो। छा शामिर हाणे शहरोज खान का सब प्लान वठंदो। छा मल्हार पंहिंजे घर वापस अची वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल आहे सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। तो हाणे चिबड़ जेको आहे सोडा खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं मुंहिंजे पुट साले जो प्लान कर। अगरि जेकॾहिं तो साले जो प्लान न कयो त पोइ साला तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो। सोडा चवंदो त चा सावण 2-3 ॾींहं तूं सबर कर, इन बिचार खान खां मां सभु प्लान वठंदुसि, इन खे मां कॾहिं बि बख़्शे न कंदुसि, इन खे मां पंहिंजी एग्जाम ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बिजार खान जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾींदो। उन्हनि खे चवंदो त हाणे तव्हां खां जल्दी जेतिरो थी सघे तव्हां साले जी भेण बानो खे अगवा करे अचो, छो जो हुनजो हाणे पोयां केर बि न आहे जो बानो खे असांजा चंबे मां छॾाए। उनजे करे अगरि जेकॾहिं तव्हां बानो खे अगवा करे न खणी आयो त पोइ मां तव्हांखे कैद करे रखे छॾींदुसि। उनजे करे तोखां जल्दी जेतिरो थी सघे तव्हां बानो खे अगवा करे अचो, जीअं मां हुन सां शादी करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शामिर जेको आहे सिरोज खान मथां ज़ुल्म कंदो ऐं सिरोज खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं हिन घर में नौकिराणी वारी कम न कंदे त पोइ तोखे हिन घर मां तड़े कढियो वेंदो। उनजे करे तुंहिंजो भलो इन में त तूं हिन में नौकिराणी वारी कम करे ऐं ज़िंदगी गुज़ार। सिरोज खान चवंदो शामिर इहो तूं सुठो कोन थो करे, अगरि जेकॾहिं मां हिन क़ैद मां आज़ाद थियुसि त पोइ तोखे कॾहिं बि बख़्शे न कंदुसि ऐं पोइ तोखां हारे ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि। शामिर चवंदो उहो बि तुंहिंजो टाइम है जो तूं हिन मथां नाज़ कंदो है, मतलब त हिन मिल्कत मथां नाज़ कंदो है। उनजे करे उहो वक़्तु हाणे ख़त्म थी चुको आहे। हाणे मुंहिंजो वक़्तु आहे त तुंहिंजो वक़्तु कीअं थो गुज़रे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो बिजार खान जेको आहे उहो पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाईंदो अगरि जेकॾहिं तव्हांखे सिरोज खान किथे बि मिले त पोइ तव्हां उनखे ॿुधाइजो त मूंसां मिली वञे। अगरि जेकॾहिं हुन मूंसां न मिलियो त पोइ शामिर उनखे अहिड़ो करे छॾींदो जो हू आईंदा यादि रखंदो ऐं उनखां सभु नौकिराणी वारे कम कराईंदो ऐं उनखे पंहिंजे घटि भेड़ो कंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, तव्हांखे पसंदि सख ॾींदा। हाणे चाहे त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।